अस्सलामुअलैकुम, वेलकम टू प्रमोट सिंध यूट्यूब चैनल। मां आहियां दीपक। अॼु जी वीडियो में मां तव्हांखे इंटरनेशनल स्टूडेंट स्कॉलरशिप जे बारे में ॿुधाईंदुमि। त सभिनीनि खां पहिरीं पाण गूगल ओपन कंदासीं। इहो वेबसाइट आहे स्कॉलरशिप्स 365। इन जो लिंक जेका आहे मां डिस्क्रिप्शन में ॾिनो आहे, तव्हां उतां विज़िट करे सघो था। हाणे इन वेबसाइट में छा आहे त जेका लेटेस्ट स्कॉलरशिप्स हूंदियूं आहिनि उहे हिते शो थींदियूं आहिनि। ठीकु आहे। स्कॉलरशिप फॉर इंटरनेशनल स्टूडेंट्स 2021 इनमें सभिनीनि खां जेका लेटेस्ट स्कॉलरशिप्स आहे उहो इहो आहे हंगरी गवर्नमेंट स्कॉलरशिप्स 2021। ठीकु आहे। अक्टूबर 31 जी इहो पोस्ट थी आहे, त सभिनीनि खां लेटेस्ट इहो ई आहे। पाण इन ते क्लिक कंदासीं, पोइ इहो पेज ओपन थियो आहे। हिन में आहे यूनिवर्सिटी ऑफ डेब्रेसेन। ठीकु आहे। स्टीपेंडियम जो मतिलबु जेका इहो हंगरी जो वर्ड आहे, हिन में इन जो मतिलबु जेका थींदो उहो स्कॉलरशिप थींदो। ठीकु आहे। पोइ पाण छा कंदासीं, हिन पेज खे ॾिसंदासीं। हिन में छा आहे, स्टडी इन हंगरी, द हंगरी गवर्नमेंट स्कॉलरशिप। इहो स्कॉलरशिप जे बारे में थोरो लिखियलु आहे। पोइ पाण इहो ॾिसंदासीं अबाउट यूनिवर्सिटी ऑफ डेब्रेसेन। यूनिवर्सिटी जे बारे में हिते थोरी डिटेल लिखियलु आहे। द यूनिवर्सिटी ऑफ डेब्रेसेन इज़ अ रिसर्च ओरिएंटेड पब्लिक यूनिवर्सिटी विच इज़ लोकेटेड इन डेब्रेसेन, हंगरी। पोइ इन जे बारे में थोरी डिटेल लिखियलु आहे, इहो तव्हां पूरो पढ़ी सघो था। मां तव्हांखे अॻिते गाइड करियां त अबाउट स्टीपेंडियम मतिलबु स्कॉलरशिप जे बारे में ॿुधायलु आहे। हिन में इहो लाइन लिखियलु आहे, इट इज़ फुली फंडेड स्कॉलरशिप फॉर इंटरनेशनल स्टूडेंट्स फ्रॉम ऑल ओवर द वर्ल्ड। इट विल कवर ऑल द एक्सपेंसिस ड्यूरिंग द स्टडी इन हंगरी। हिन में लिखियलु आहे त जेतिरा एक्सपेंसिस हूंदा स्टडी जे दौरान उहो हिन स्कॉलरशिप में कवर थी वेंदा। ठीकु आहे। उनखां पोइ हिते लिखियलु आहे होस्ट कंट्री, स्टडी इन हंगरी, होस्ट यूनिवर्सिटी ऑफ डेब्रेसेन, स्कॉलरशिप ऑफर्ड बाय गवर्नमेंट ऑफ हंगरी, स्कॉलरशिप्स कवरेज फुली फंडेड। ठीकु आहे। उनखां पोइ लिखियलु आहे डिग्री लेवल, बैचलर, मास्टर एंड PhD डिग्री प्रोग्राम इन ऑल फील्ड अलॉन्ग विद वन टायर प्रोग्राम। हिन खां पोइ पाण छा कंदासीं, हेठि पेज स्क्रॉल कंदासीं। हिन में लिखियलु आहे बेनिफिट्स ऑफ स्कॉलरशिप्स। ठीकु आहे। हिन में छा आहे, नंबर 1 फ्री ट्यूशन फॉर द इंटायर ड्यूरेशन ऑफ स्टडीज़। फ्री ट्यूशन फीस हूंदी, जेका ट्यूशन फ़ी हूंदी उहो इन स्कॉलरशिप में कवर थी वेंदी पूरी, जेतिरो जेका ड्यूरेशन हूंदो स्टडीज़ जो। मंथली स्टीपेंड फॉर बैचलर और मास्टर लेवल एंड मास्टर डिग्री लेवल। त मंथली उनखे कुझु वज़ीफ़ो बि ॾिनो वेंदो, मतिलबु कुझु ख़र्चो मिलंदो उन लाइ स्टूडेंट जेका हूंदा उनखे। ठीकु आहे। नंबर 3 ते लिखियलु आहे कॉन्ट्रीब्यूशन टू अकोमोडेशन लाइ बि कॉन्ट्रीब्यूशन मिलंदी। ठीकु आहे। उहो पैसा कुझु न कुझु हुन में सपोर्ट मिलंदी। नंबर 4 फ्री मेडिकल हेल्थ इंश्योरेंस फॉर द इंटायर ड्यूरेशन ऑफ स्टडी सच एज BSc, MSc और PhD डिग्री प्रोग्राम। सिंपल इहो हुया बेनिफिट्स। ठीकु आहे। हाणे छा आहे त वट डिग्री प्रोग्राम ऑफर्ड बाय द यूनिवर्सिटी। हिन में छा आहे त डिग्री प्रोग्राम कहिड़ा कहिड़ा आहिनि जेका यूनिवर्सिटी प्रोवाइड करे थी, ऑफर करे पई। हिन में अंडर ग्रेजुएट जेका आहे बैचलर प्रोग्राम आहिनि, उन में इहो सभु आहिनि। एग्रीकल्चर प्रोग्राम, हिन में फूड इंजीनियरिंग आहे, बिजनेस प्रोग्राम आहे, इंजीनियरिंग प्रोग्राम आहे। इंजीनियरिंग में बायोकेमिकल आहे, केमिकल, सिविल इंजीनियरिंग, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग, मैकेनिकल, इहो सभु आहिनि। वॾी लिस्ट आहे, तव्हां ॾिसी सघो था। मां इन करे नथो ॿुधायां, वीडियो वॾी थी वेंदी। ह्यूमैनिटी प्रोग्राम आहे, इंग्लिश एंड अमेरिकन स्टडीज़। IT प्रोग्राम आहे, हिन में कंप्यूटर साइंस आहे, म्यूज़िक प्रोग्राम, साइंस प्रोग्राम, हिन में पूरी लिस्ट ठहियलु आहे। ठीकु आहे। उनखां पोइ इहो मास्टर जी लिस्ट ठहियलु आहे। हिन में एग्रीकल्चर प्रोग्राम्स आहिनि, इंजीनियरिंग जा आहिनि, ऐं ॿियो हेल्थ प्रोग्राम आहिनि। इहो तव्हां लिस्ट पूरी ॾिसी सघो था। मां लिंक जेका आहे डिस्क्रिप्शन ॾेई छॾियो आहे। उनखां पोइ इहो PhD जो आहे। ठीकु आहे। हिन खां पोइ छा आहे त असल हिते ईंदासीं। इहो छा आहे, एलिजिबिलिटी क्राइटेरिया फॉर द स्कॉलरशिप। इंटरनेशनल स्टूडेंट फ्रॉम डिफरेंट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड में अप्लाई। दुनिया जे कहिड़े बि मुल्क सां तव्हां आहियो, तव्हां अप्लाई करे सघो था। ठीकु आहे। उनखां पोइ आहे स्टूडेंट मस्ट होल्ड एन एक्सीलेंट एकेडमिक रिकॉर्ड। स्टूडेंट जेका आहे उनजो जेका एकेडमिक रिज़ल्ट आहे उहो सुठो हुजणु खपे, एक्सीलेंट में हुजे, उहो अप्लाई करे सघे थो। हिन खां पोइ आहे ही या शी जेका छोकिरो आहे छोकिरी आहे शुड बी मेडिकली फिट, उहो मेडिकली फिट हुजे। जस्ट इहो कंडीशंस आहिनि। एलिजिबिलिटी क्राइटेरिया आहे, देयर आर डिफरेंट एलिजिबिलिटी क्राइटेरिया फॉर ईच कंट्री स्टूडेंट्स। प्लीज़ चेक व्हेन यू अप्लाई थ्रू द प्रॉपर वे फ्रॉम अप्लाइंग ऑनलाइन सेक्शन। इहो नोट लिखियलु आहे त इन में थी सघे थो कोई चेंजिस हुजे कंट्री वाइज़, त जॾहिं तव्हां फॉर्म फिल करियो उन टाइम इन जे बारे में पंहिंजी कंट्री जे हिसाब सां डिटेल में ॾिसी छॾियो। उनखां पोइ वट डॉक्यूमेंट आर रिक्वायर्ड फॉर द स्कॉलरशिप।
The list of documents is given below. Number 1, certificate of education. तव्हांजी जेका एजुकेशन सर्टिफिकेट आहे स्कूल लेविंग या क्वालिफिकेशन जीअं त डिटेल लिखियलु आहे उहो तव्हांखे ॾियणो आहे. सर्टिफिकेट और प्रूफ ऑफ सिटीज़नशिप एंड और परमानेंट रेजिडेंस e.g. पासपोर्ट. ठीकु आहे. उनखां पोइ आहे शॉर्ट रिज़्यूमी CV. इहो तव्हां पाण बि ठाहे सघो था, ठाराए बि सघो था सुठे तरीक़े सां. मेडिकल सर्टिफिकेट. नंबर 5 ते कंडीशन आहे US सिटीज़न्स लाइ आहे इहो. अगरि इन में लिखियलु आहे त एनी मेडिकल मेडिसिन्स प्रोग्राम ऑफ द यूनिवर्सिटी आर मस्ट रिक्वायर्ड. अगरि को अहिड़ो माण्हू आहे जेका US सां अप्लाई करे थो ऐं उहो को मेडिकल जी फील्ड में अप्लाई करे थो त इन्हनि जो हिकिड़ो टेस्ट हूंदो आहे MCAT जो, त उनजो जेका रिज़ल्ट आहे उहो सबमिट कराइणो ज़रूरी आहे हिन में. ठीकु आहे. नंबर 6, मोर डिटेल अबाउट रिक्वायरमेंट कैन बी सीन हियर. त पाण हिनखे बि करियूं था. छा आहे हिन ते? ठीकु आहे, क्लिक. एंड लैंग्वेज सर्टिफिकेट जेका कुझु कंट्रीज़ में रिक्वायरमेंट हूंदी आहे उहो हिन में न आहे, नॉट अ कंपलसरी, सो को मसइलो न आहे हिन जो. ऐं डेडलाइन जेका आहे हिन जी उहा आहे 15 जनवरी 2021. हाणे इहो जेका वेबसाइट खोली वई आहे यूनिवर्सिटी जी वेबसाइट आहे ऑफिशियल. हिन में पाण ॾिसंदासीं छा छा रिक्वायरमेंट आहे. हैव यू मेड द डिसीजन टू अप्लाई वन ऑफ द प्रोग्राम ऑफर्ड बाय द यूनिवर्सिटी ऑफ डेब्रिसन. हिन में छा आहे त नंबर 1 ते लिखियलु आहे डॉक्यूमेंट्स रिक्वायर्ड. जीअं मां तव्हांखे ऑलरेडी उन वेबसाइट ते ॿुधाए चुको हुयुमि. वैलिड फिल इन एप्लीकेशन फॉर्म. ऑनलाइन फॉर्म जेका फिल थींदो उहो हितां थींदो. हिन खे बि क्लिक करे छॾूं था. सर्टिफिकेट ऑफ एजुकेशन, प्रूफ ऑफ सिटीज़नशिप, शॉर्ट रिज्यूमी, मेडिकल सर्टिफिकेट एंड बैंक रिसिप्ट अबाउट द ट्रांसफ़र एप्लीकेशन फ़ी ऑफ $150. ठीकु आहे. नॉन रिफंडेबल, इहो वापसि कोन थींदी. ऐं हिते जेका आहे हिन जी बैंक डिटेल बि हूंदी. ओके, त इहो तव्हांखे हिन में फ़ीस जमा कराइणी आहे. उनखां पोइ आहे स्पेशल रिक्वायरमेंट्स. प्लीज़ चेक द स्पेशल रिक्वायरमेंट इफ एनी अप्लाइज टू यू, कंसीडर दोज एज वेल. ठीकु आहे. सिटीज़न, नेशनल्स और परमानेंट रेजिडेंट्स ऑफ USA. ठीकु आहे. US वारी कंडीशन जेका मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां. इन केस ऑफ एप्लीकेंट अप्लाइंग टू एनी ऑफ द नॉन मेडिकल प्रोग्राम whose first language is not English, proof of English language proficiency. ठीकु आहे. त हिन में छा आहे त अगरि को अहिड़ो एप्लीकेंट आहे जेका नॉन मेडिकल प्रोग्राम में अप्लाई करे थो ऐं जंहिंजी फर्स्ट लैंग्वेज इंग्लिश न आहे त उहो प्रूफ ऑफ इंग्लिश लैंग्वेज ॾिए. इहो तव्हां पढ़ी सघो था. इहे कुझु कंडीशन्स आहिनि, इहो हर कंहिंजी डिफरेंट हूंदी. ठीकु आहे. स्पेशल रिक्वायरमेंट फॉर एप्लीकेशन ऑफ ट्रांसफ़र स्टूडेंट्स, डिटेल ट्रांसक्रिप्ट एंड डिस्क्रिप्शन ऑफ कोर्सेज taken during your previous studies, filled and signed credit transfer request form. हितां अवेलेबल हूंदो उहो. ऐं उनखां पोइ जेका मास्टर्स प्रोग्राम लाइ आहे डिटेल CV, बैचलर डिग्री, डिटेल ट्रांसक्रिप्ट एंड डिस्क्रिप्शन ऑफ कोर्सेज टेकन ड्यूरिंग अंडर ग्रेजुएट स्टडीज़. उनखां पोइ PhD एप्लीकेंट्स लाइ आहे डिटेल CV, मास्टर डिग्री, डिटेल ट्रांसक्रिप्ट ऑफ कोर्सेज टेकन ड्यूरिंग द ग्रेजुएट स्टडीज़, 2 recommendation letter from the former professors. उनखां पोइ आहे proposal for a research topic chosen from those offered by the doctoral school or a new topic with a detailed description. Important information, please note that we cannot deal with incomplete application. एप्लीकेशन तव्हांखे पूरी कंप्लीट ॾियणी आहे, अदरवाइज़ जेका आहे उहो रिजेक्ट थी वेंदी. स्टूडेंट जस्ट अबाउट टू कंप्लीट देयर स्टडीज़ आर रिक्वायर्ड टू सेंड देयर ट्रांसक्रिप्ट. त इहो जेका डिटेल आहे इहो तव्हां पढ़ी सघो था. इफ़ यू ऑलरेडी सबमिट योर एप्लीकेशन इफ़ यू. ठीकु आहे. त इहे जेका कंडीशन आहे तव्हां पढ़ी सघो था. त इहो ई कुझु कंडीशन. वापसि पंहिंजे हुन पेज ते अचूं था. हिन में जी हाउ टू अप्लाई फॉर स्कॉलरशिप. हिन में द स्टूडेंट हैज़ टू अप्लाई ऑनलाइन फॉर द यूनिवर्सिटी जी पंहिंजी वेबसाइट सां ई अप्लाई करिणो आहे पाण खे. The applicant required to apply online via the official university portal through the help of the application guide. The application for scholarships will be open in beginning November सां इहो ओपन थी वेंदी. उनखां पोइ इहो आहे ऑनलाइन जेका हिन जो फॉर्म हूंदो इहो तव्हां फिल करे सघो था. हिन में कुझु अहिड़ी शइ न आहे. जॾहिं तव्हां हिन जे बारे में पूरी रिसर्च कंदो तव्हांखे ख़बर पइजी वेंदी जो छा आहे. ऐं हिन सां अलावा अगरि हिन में बि तव्हांखे कोई डिटेल खपे त तव्हां असांखे कमेंट करे छॾिजो. असां हिन ते बि वीडियो ठाहींदासीं. हिन खां अलावा जेका आहे ट्यूशन फ़ी ऐं इंट्रेंस फ़ी वग़ैरह उन जे बारे में इहो पेज आहे. इहो अकाउंट नंबर जेका मां तव्हांखे पहिरीं ॿुधायो हिन डिटेल उहो इहो अकाउंट नंबर डिटेल हूंदी. ठीकु आहे. हिन जी लिंक बि मां तव्हांखे डिस्क्रिप्शन ॾींदुमि ऐं तव्हां इहो हर शइ ॾिसी सघो था जेका मां वेबसाइट जी लिंक ॾियां थो.
इहो स्कॉलरशिप 365 जी लिंक, ठीकु आहे। त मां उमेद थो कयां तव्हांखे इन सां कुझु आइडियो मिलियो हूंदो त कीअं अप्लाई करिणो आहे, छा तरीक़ो हूंदो आहे अप्लाई करण जो। ऐं स्कॉलरशिप जी जेका वेबसाइट आहे बहितरीनु वेबसाइट आहे, इन सां तव्हांखे इलाही स्कॉलरशिप जे बारे में डिटेल मिली सघनि थियूं। ऐं ॿी तव्हांखे अगरि इन सां रिलेटेड को डिटेल खपे थी या कुझु कन्फ्यूजन हुजे त तव्हां कमेंट में पुछी सघो था। पोइ अॼु जी वीडियो कंप्लीट थिए पई हिते ई। मिलूं था इंशाल्लाह नेक्स्ट वीडियो में नेक्स्ट टॉपिक सां गॾु। अल्लाह हाफ़िज़।